तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध जे नाले वारे रागी अब्दुल रऊफ़ मक्सी ते मोरो में हिकु महफ़िल दौरान नाले वारे रागी अब्दुल रऊफ़ मक्सी ते फायरिंग कई वई आहे। पाण अलाह पाक जे करम सां मुज़ाने तौर ते बची वियो आहे ऐं संदन 3 साथी ज़ख़्मी थिया आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त मोरो शहर जे दर्स रोड ते नदीम सोलंकी जे पुट अमीन सोलंकी जी शादी तक़रीब में ख़ुशी ऐं नशे जी हालत में फायरिंग सबबि स्टेज ते ॻाईंदड़ फनकार अब्दुल रऊफ़ मक्सी जा 3 साथी ज़ख़्मी थिया आहिनि ऐं पाण मौज़ाने तौर ते बची वियो आहे। इतला मिलण ते DSP मोहसिन रज़ा छंडाण ऐं SHO मुजीबुर रहमान नारे जो पुलिस नफ़री साण करे अस्पताल पहुची फनकार अब्दुल रऊफ़ मक्सी खां तफ़सील वठी फायरिंग कंदड़नि जी गिरफ़्तारी लाइ रवानी थी वई। तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त मोरो शहर जे दर्स रोड ते नदीम सोलंकी जे पुट अमीन सोलंकी जी शादी तक़रीब में ख़ुशी ऐं नशे जी हालत में फायरिंग कंदड़नि स्टेज ते ॻाईंदड़ अब्दुल रऊफ़ मक्सी जा 3 साथी ज़ख़्मी थिया आहिनि ऐं पाण बि मौज़ाने तौर ते बची वियो आहे।